अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहम्मदपुर जे इन क़दीम दीनी इदारे जे दस्तार फ़ज़ीलत जो अनवान सां इन मुनाक़िदा दीनी तक़रीब में तमाम सां शरीक आहियूं। स्टेज ते अकाबिर उलमा मखदूमुल मुकर्रम हज़रत मौलाना सैयद अब्दुल क़य्यूम साहब हाल जवी दामत बरकातुहुल आलिया, शेखुल हदीस उस्ताजुल उलमा हज़रत मौलाना साईं मीर मोहम्मद साहब मीर अकबरा ऐं ॿिया काफ़ी अकाबिरीन मौजूद आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में इंतिहाई इख़्तिसार सां चंद गुज़ारिशात अर्ज़ करणु चाहियां थो। क़ुरान करीम जी दस्तार फ़ज़ीलत अॼु जी कॉन्फ्रेंस जो उन्वान आहे क़ुरान करीम जी एॾे वॾे तादाद में हुफ़ाज़ किराम दस्तार फ़ज़ीलत कई। इहो इन दीनी इदारे जे कयल ख़िदमतनि जो हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे। दीनी इदारे जा असातिज़ा, मुंतज़मीन, मुआविनीन सब मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। अज़ीज़ दोस्तो, मदारिस इस्लामिया मौजूदा दौर जी सब खां वॾी NGO आहिनि। मदारिस इस्लामिया में लखनि जी तादाद में मासूम तालिब इल्म क़ुरान करीम जो इल्म हासिल करे रहिया आहिनि। मदारिस उन्हनि जे ज़िंदगी जे तमाम ज़रूरियात जा कफ़ील आहिनि। यकीनी तौर ते इहो पूरी उम्मत जो ख़िदमत जो हिकिड़ो गॾियल सिलसिलो आहे। अल्लाह ताला शला हिन ख़िते जे मुसलमाननि खे ईअं ई मदारिस सां निभाइण ऐं ताल्लुक़ बाक़ी रखण जी तौफ़ीक़ ॾे। मुअज़्ज़िज़ दोस्तो, असांजा हुक्मरान इन्हनि मदारिस के पंहिंजे मथां बोझ महसूस करनि था ऐं उनजो वजह इहो कोन्हे त को मदारिस सरकारी ख़ज़ाने मां हलनि था। मदारिस जे उस्तादनि जूं तनख़्वाहूं को सरकार भरे थी या मदारिस जे तलबा जे खाधे पीते जो इंतज़ाम को सरकार करे थी ऐं इन जे करे उनजे मथां बोझ थो थिए। ईअं क़तान कोन्हे, बल्कि इन बोझ हुजण जो वजह इहो आहे त असांजा हुक्मरान अक्सर व बेशतर बेदीन आहिनि ऐं उहे बेदीन हुक्मरान क़ुरान जी तालीम खे आम थींदे ऐं क़ुरान जी तालीम खे फैलजंदे ॾिसी बर्दाश्त नथा करे सघनि। चुनाचे ज़रूरी आहे त हिन ख़िते जो अवाम, पाकिस्तान जो मुसलमान, सिंध जो मुसलमान इक़्तिदारी ऐवाननि में उन्हनि हुक्मराननि खे पहुचाइण खां अॻु में सोचे त असां कहिड़े तबिके खे इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचायूं था। तवज्जो आहे? तवज्जो आहे अलाए कोन? जंहिंजो तवज्जो आहे उहो नारो त हणो। मां त ॾिसां थो छड़ो तव्हां साईं क़ारी साहिब जी ज़ियारत में पूरा हो। तमार्ज कैंप पे हुक्मरान दीनी मदारिस जा बदख्वाह आहिनि, हुक्मरान दीनी तालीम जा वेरी आहिनि, हुक्मरान कुरान और सुन्नत जी तालीम जा मुखालिफ आहिनि। चंद ॾींहं अॻु में रमज़ान मुबारक जे महीने में
नुज़ूल कुरान जे महीने में, जै महीने में कुरान करीम नाज़िल थियो, उन मुबारक महीने में सखर जो हिकिड़ो सियासतदान, छा चऊं, सदाइन भी सैयद था पर आहिन भी कुरान जा दुश्मन, इन्हनि सां अल्लाह ही पुजे, इनके खुदा ही हिदायत दे। सखर जे हिकिड़े यतीम खाने में भी करे तकरीब के खिताब करे पियो, ऐं खिताब कंदे कंदे जोश में अची वियो ऐं चवण लॻो त अहिड़े क़िस्म जा यतीम खाना ठाहियो, स्वीट होम ठाहियो त जीअं मुआशरे के मदरसनि ऐं मौलवियुनि खां जान छॾाए सघिजे। मां अव्हां खां पुछा कयां थो त जेको माण्हू मदरसनि खां जान छॾाइण चाहे, इहो इस्लाम सां मुहबत करे थो या इस्लाम जो दुश्मन आहे? ॻाल्हि खे जे सम्झी सघिया हो त पोइ जवाबु ॾियो। जेको चए थो त मदरसनि मां जान छॾाइजे, मौलवी त ठीकु आहे, मदरसनि जा ख़ादिम आहिनि, पर जेको मदरसनि जो दुश्मन आहे, जेको चए थो मदरसनि खे ख़तम कयो, मदरसनि खे वीरान कजे, मदरसनि खे गैर आबाद कजे, मदरसनि में कुरान और सुन्नत जी तालीम ख़त्म थिए, मदरसनि में कुरान जी तालीम वारो माहौल ख़त्म थिए। मां अव्हां खां पुछा कयां थो, उहो कुरान ऐं दीन ऐं दीनी उलूम जो ख़ैरख़्वाह थी सघे थो? यकीनी तौर ते न। ऐं असांजो अवाम उन्हनि खे चूंडे करे इक़्तिदार में पहुचाए थो। मुंहिंजो हिकिड़ो अव्हां खां सवाल आहे त छा जेके इक़्तिदार में इन्हनि खे पहुचाइनि था उहे इन गुनाह में शरीक न आहिनि छा? उहे बराबरि जा गुनाह आहिनि। जेके ठपा था आणनि, जेके वोट ॾियनि था, जेके चूंडे करे उनखे ऐवाननि में पहुचाइनि था, हाणे ऐवाननि में वञी करे हिकिड़ा चंद मेंबर अहिड़ा बि आहिनि जेके पाबंदी सां निमाज़ अदा करनि था, अहिड़ा मेंबर बि आहिनि जेके तहज्जुद जो एहतमाम कनि था, अहिड़ा मेंबर बि आहिनि जेके सरकारी खजाने के गरीब आवाम जे मथां ख़र्च करण पंहिंजी जिम्मेदारी समझनि था, उनमें फुर लुट उनके खाइण ऐं उनके ज़ाती इस्तेमाल में आणण हराम समझनि था, नाजायज़ समझनि था। पर इन्हनि ऐवाननि में अहिड़ा मेंबर भी आहिनि जंहिंजा सीना इस्लाम जे ख़िलाफ़ भरियल आहिनि। इन्हनि ऐवाननि में अहिड़ा मेंबर भी आहिनि जेके कल्ह ताईं पिनण जहिड़ा हा, अॼु उन्हनि जा कराची खां इस्लामाबाद ताईं बंगला आहिनि। इन्हनि ऐवाननि में अहिड़ा मेंबर भी आहिनि जेके फुरे लुटे करे सॼे मुल्क जो सत्यानाश करे विया ऐं उन जे बावजूद अवाम उन्हनि जे मथां एतमाद करे थो, अवाम उन्हनि खे वोट करे थो। मां चवंदुमि त अवाम जे लाइ असां कहिड़ी राय क़ाइमु कयूं? जिन खे चूंडनि था उन्हनि जे सीननि में इस्लाम जी दुश्मनी भरियल आहे ऐं उन्हनि जे सीननि में अवाम जी का बि ख़ैरख़्वाही न आहे, ऐं पोइ उन्हनि खे वोट करणु मां सम्झां थो त कंहिं अकुलमंद माण्हू जो कमु कोन्हे ऐं उन्हनि खे वोट करणु कंहिं चङे माण्हू जो कमु कोन्हे। ऐं मख़लूक़ ख़ुदा खे इन्हनि जे वोट करण खां अॻु में सोचणु घुरिजे। ऐं हाणे वोट जो वरी वक़्तु अची वियो आहे। इनखे चवंदा आहिनि वॾेरा, पंहिंजी ॿोली में चवंदा आहिनि ॻाढ़े बोड़ जी सीज़न। हू जेके मानी खाराए जिन माण्हुनि खे वोट वठंदा आहिनि उनखे चूत सम्झंदा आहिनि। हू सम्झंदा आहिनि ॻाढ़े बोड़ जा दस्तरखान लॻी विया, चूतिया अची खाईंदा, उनखां पोइ नचंदा झुमंदा, पंहिंजे महफ़िलनि में वञी अल्लाह जो कसम खणी चवां थो, उन्हनि जे महफ़िलनि में ग़रीबनि जे मथां जेके तबसरा थियनि था, जेके ग़रीब टकनि ते वोट विकिरो कनि था, उन्हनि जे मथां जेके तबसरा थियनि था, उहे तबसरा जेकॾहिं मां माइक तां ॿुधायां त कंद शर्म मां झुकी वञे। उहे इन्हनि ग़रीब वोटरनि खे इंसान सम्झण जे लाइ बि तयारु न आहिनि, जेके ग़रीब उन्हनि जे लाइ रुसवा थियनि था ऐं ख्वार थियनि था, उनखे वोट कनि था। ऐं उहा साॻी ॻाढ़े बोड़ जी सीज़न अची वई आहे। असां चऊं था हिकु तरफ़ नेकोकार आहिनि, ॿिए तरफ़ उहे पुराणा आहिनि, 70 खां वठी आज़मायल आहिनि। हर दौर में उन्हनि खे इक़्तिदार मिलियो, हर दौर में उहे इक़्तिदारी ऐवाननि में पहुता। जनरल इलेक्शनूं उन्हनि खटियूं, बलदियाती इलेक्शनूं उन्हनि खटियूं, चेयरमैन उन्हनि जा, नाज़िम उन्हनि जा, डिस्ट्रिक्ट काउंसलर उन्हनि जा, MNA MPA उन्हनि जा, वज़ीर मुशीर उन्हनि जा, सूबाई हुकूमतूं उन्हनि जूं, वफ़ाक़ी हुकूमतूं उन्हनि जूं। मां अव्हां खां पुछा कयां थो, तव्हांजे इलाइक़े जा सभु स्कूल ठीकु आहिनि?
जे ठीक इन तो भले न गलायो। कचहरी में वेठा हूं घट में घट हिते तो असां वेठा हूं को वडेरो कोने जुरत सां गलायो जेकॾहिं का हकीकत आहे त। तांजे इलाइक़े जूं अस्पतालूं ठीक आहिनि, सॼो इलाज फ्री थिए थो, मुकम्मल सहूलियात आहिनि अस्पतालनि में। एक एक गोठ में डिस्पेंसरी आ, 5 गोठन में सुठी अस्पताल आहे, डॉक्टरन जी लाइन लगी पई आ, मरीज लभजनी कोन था, सहूलतूं मिली वई अहिड़ियूं। ऐं तांजा लिखियल पढ़ल नौजवान उनके रोजगार मिली वियो आ। मां अवां खां पुछा कयां तो तांजे इलाइक़े जा रोड रस्ता ठही विया आहिनि, तव्हांजे इलाइक़नि में ड्रेनेज जूं स्कीमूं मुकम्मल थी वयूं आहिनि, त पोइ ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी, या त इहो तबिको जेको बार बार हुकूमत में अचे थो इहो सफ़ा चालाक आहे, मकारो अयार आहे, ऐं या वरी असांजो अवाम एॾो अबोझ आहे जे उन्हनि खे सही ऐं ग़लति जी का सुञाण ई कोन्हे, ऐं उन्हनि खे जेके उन्हनि जे मफ़ादात ते धाड़ो हणनि था, जेके उनजे मफ़ादात खे लुटनि था, जेके उनजे मफ़ादात खे फुरनि था, तबाह बर्बाद करनि था, उहे हिकु दफ़ो ॿीहर अची उन्हनि जे मथां अलाए कहिड़ो जादू अथनि, मंत्र पढ़नि था, वरी अवाम उन्हनि जे पुठियां झुमरियूं हणे थो, अवाम जीवे जीवे जा नारा हणे थो। उहा वक़्तु वरी अची वियो आहे। ताक़त तव्हां वटि आहे, ताक़त ग़रीबनि वटि आहे, ताक़त अवाम वटि आहे। गोली अथव हिकु, दुश्मन अथव खोड़। हाणे न गोली खे जेकॾहिं सोचे सम्झे हलायव त इंशा अल्लाह ताला तव्हांजा दुश्मन शिकस्त खाई वेंदा ऐं तव्हांजा दोस्त कामयाब थी वेंदा। पर जेकॾहिं हिकिड़ो इहो फायर ग़लति कयव त वरी 5 साल रोइणो अथव, 5 साल वरी रुसवा थियणो आहे, 5 साल वरी ख्वार थियणो आहे। असां आवाम खे उन्हनि में शूर बेदार करणु चाहियूं था, उनखे ॿुधाइणु चाहियूं था उहो वक़्तु वरी अची वियो आहे। वोट जी पर्ची तव्हां वटि आहे, इहो वोट जी पर्ची अहिड़ी आहे जे वज़ीर बि तव्हांजे दर ते वठी ईंदी, मुशीर बि तव्हांजे दर ते वठी ईंदी, खान ऐं भोतारनि खे बि तव्हांजे दर ते वठी ईंदी, वॾा वॾा मालदार जेके तव्हांखे हथ ॾियण जे लाइ बि तयारु न थियनि, उहे पसीने जे बावजूदु तव्हांखे भाकुर पाईंदा, तव्हांखे पाण सां गॾु खाराईंदा, पाण सां गॾु पियारींदा। पर यादि रखिजो इहा मुहबत आरज़ी अथव, इहा मुहबत वक़्ती अथव। इन्हनि ठगनि जे टोलनि खे सुञाणियो, इन्हनि चोरनि जे टोलनि खे सुञाणियो। इहे नए नए लिबास में नवनि नवनि नारनि सां, नयनि ॻाल्हियुनि सां, नवनि डटनि सां, नवनि दोखनि सां वरी ईंदव, ऐं पोइ इहा पर्ची तव्हांजे हथ मां वई त पोइ तव्हां जेकॾहिं फ़ैसिलो सही कयो त पोइ तव्हां 5 साल खिलंदा रहंदो। पर जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो ग़लति कयो त वरी रोअण जो ई वक़्तु तवील आहे, चङाई जी का उमेद न कयो। असांजो कमु आहे, मुअज़्ज़िन जो कमु आहे, बांगे जो कमु आहे आज़ान चवणु, असांजो कमु आहे असां सॾ ॾियूं। असांजा अकाबिर असलाफ हिते कॾहिं बि मैदान ख़ाली न छॾियो अथऊं। तवील ज़माने खां हर दौर में इलेक्शनूं विढ़ंदा अचनि था, ऐं इंशा अल्लाह मैदान आइंदा बि ख़ाली न रहंदो। त पोइ हिमायत करणु अवां जो कमु आहे। छा असां उमेद कयूं तव्हां उलमा जी हिमायत कंदो? नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। उम्मीद है इंशा अल्लाह ताला हालात तब्दील थी रहिया आहिनि, ऐं असां सम्झूं था त जलसनि में अचण वारा, मसाजिद में नमाज पढ़ण वारा, दावत और तबलीग जो कम करण वारा, मदारिस में पढ़ण ऐं पढ़ाइण वारा, ये गजी सजी करे कौम जी अगवाणी कंदा, ऐं इंशा अल्लाह कौम खे ज़ालिम तबके मां निजात ॾियारींदा। अवां भी साथ ॾींदो इंशा अल्लाह, हिमायत कंदो इंशा अल्लाह। जेॾी महिल बूथ में वञो, अल्लाह रब्बुल आलमीन खां सवाइ उते को ॿियो ॾिसण ॿुधण वारो न हुजे। उन तन्हाई में बूथ में जेको क़बर जे मुहांडे बूथ हुजे, उन बूथ में जॾहिं वञो त पोइ ॾिसो त असांखे हक़ जा आलिम उहे बि सॾींदा रहिया आहिनि,
ऐं रवाजी माण्हू इहे बि हमेशह सॾनि था। इन रवाजी माण्हुनि खे हमेशह सॾु ॾिनो आहे, उनजे सॾ में जीव सां जवाबु ॾिनो आहे। असां आलिमनि खे हमेशह पुठी ॾिनी आहे। इरादो कयो त हिकु दफ़ो इंशा अल्लाह आलिमनि खे आज़माईंदासीं। अल्लाह कंदो इंशा अल्लाह अवां जो इहो वोट इनक़िलाब आणींदो, अवां जो इहो वोट अहिड़ो इनक़िलाब आणींदो जंहिंमें अवां खे अवां जा हक़ अवां जे दरवाज़नि ते मिलंदा। अल्लाह रब्बुल आलमीन इन क़ुरानी मजलिस में तव्हां असां सभिनी जी शिरकत उनखे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आमीन। व मा अलैना इल्लल बलाग।